हे सादता रब करीम जे दोस्तन जे आस्थाने ते अचण मिले। हजरत बीबी राबिया बसरी रहमतुल्लाह अलैहा फरमाईंदियूं हूं वडो संदन जो मकाम आ, वडी अल्लाह पाक सां मोहब्बत हुयन, वडी पंहिंजे रब ते तवक्कल ऐं भरवसो हुयो। पो फरमाईंदा हा त जॾहिं बि को अल्लाह पाक जो प्यारो दोस्त मुंहिंजे पाड़े में लंघी वेंदो आ, गुज़री वेंदो आ ऐं सलाम ॾियारे मोकिलींदो आ त मां सम्झंदी आहियां त शायदि अल्लाह पाक मां सां नाराज़ आ जो उन जो दोस्त माॾे न आयो। पर जे माॾे हली ईंदो आ त पोइ ख़ुशि थींदी आहियां त मुंहिंजो रब मां सां राज़ी आ जो पंहिंजा दोस्त माॾे मोकिले थो। बिरादरान इस्लाम उहे अचनि त रब जो रज़ामंदो महसूस थिए, पोइ उन्हनि जे दर ते रब मोकिले त इहो बि त रब जो रज़ामंदो। अल्लाह साईं जे दोस्तनि जो वॾो शान आहे। महबूब जो मुल्क बि नूर, उहो त ईमान वारनि जे लाइ उहो ई नूर आहे। उन्हनि खे त वारी जे ज़रे ज़रे में नूर नज़र ईंदो आहे, पर ज़ाहिर में रब करीम अहिड़ो कयो आहे जो अहिड़ो मुल्क कोन्हे। मदीने जूं महल माड़ियूं उत्तम संसार सारे में, जहिड़ी खुशबू मदीने में न कहीं गुलशन जे बारे में, न गर्मी कहीं उन्हारे में, न सर्दी सख्त सियारे में। भला चवे छा कर मदीने जे त बारे। मदीनो शरीफ जो थियो पंहिंजा सुहिणा रब करीम नसीब कयो। अॼु हे दरगाह शरीफ ते आया आहियूं। बिरादरान इस्लाम अल्लाह साईं जे दोस्तनि जो अजब शान, उन्हनि जे दिल में रब करीम हजरत मूसा अलैहिस्सलाम जे गुफ्तगी के सरकार बयान फरमायो आ त अल्लाह पाक फरमायोसि, ए नबी तुझी दिल घुरे थी त मां तुझे घर टिकां अची। अर्ज़ कई त पोइ अहिड़ो मौक़ो जो मिले त बाक़ी मांखे छा खपे, पर तूं घर खां पाका मुंहिंजे घर कीअं टिकंदे, महिमान कीअं थींदे। अल्लाह पाक फरमायो त जेको बि मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे न, मूंखे यादि कंदो आहे, मुंहिंजा ज़िक्र पढ़ंदो आहे, ईअं सम्झण गोॾे सां गॾु मुंहिंजी रहमत हूंदी अथसि। हे उहे हस्तियूं आहिनि, हे उहे हस्तियूं आहिनि जन दुनिया के तरजीह न ॾिनी, तरजीह ॾिनी त दीन इस्लाम खे। दक्यानूस काफर हिकिड़ो बादशाह थी गुज़रियो, पंहिंजे वक़्त जो बादशाह। अॼु ॾिसे थो त वॾे राई अलाए छा था टिमझड़ मचायूं वेठा आहिनि, जे कावड़ जम था चोर धाड़ेल जन खे उते घर में वटे ते नालो कोन्हे त बि अलाए छा छा वेठा था चवनि। माण्हू वीचारो पुछी नथो सघे इन नंढड़ी ताक़त जे आॾो पोइ जेके बादशाह उन्हनि जी ताक़त छा हुई। वरी सो बि काफ़िर 6 वज़ीर उन वक़्त जे मुताबिक़ मुस्लमान अल्लाह जा सच्चा जेके हिन तालिब पोइ लिकी इबादत कंदा हा। सोना इबादत करें त मज़ो अचे न, पर जे अल्लाह जे लाइ करें त लुत्फ़ ई ॿिया आहिनि। हे जो रातियुनि जो रातियूं मुड़ुस बीही वेंदा हा, इहो बीहण सवलो कोन्हे, पर जन जी दिल में रब जे पासे ॾे ख़्याल आहे, उन्हनि जे लाइ राति का ॻाल्हि ई कान्हे। लिकी इबादत कंदा हा। पोइ सम्झूं त बादशाह काफ़िर आहे, असांखे विढ़ंदो। पोइ लिकी अल्लाह जे तलब में बादशाह जे ख़ौफ़ को निकिरी पिया। इहो ख़ौफ़ हे दुनिया वारनि वारो ख़ौफ़ न हो, पर ख़ौफ़ इहो त मतां पंहिंजे रब जी इबादत न करे सघूं। सोना हज़रत इलियास अलैहिस्सलाम नबी जॾहिं इज़राइल अलैहिस्सलाम आयो रब जो पैगाम खणी, पुछऊंसि त इज़राइल कीअं आयो आहे? चई साईं अॼु तुंहिंजो रूह मुबारक कब्ज़ थींदो, अॼु तूं पंहिंजे रब ॾे हलंदे त दुनिया में तूं निकिरंदे। पाण फरमायूं पोइ हे ज़बान मुंहिंजी इन हिन खां पोइ ॻाल्हाईंदी। चई साईं पोइ वरी जहान ॿियो आहे, हे हितां वारो सिस्टम ख़तम थी वेंदो त पाण रोई ॾिनी। त इज़राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो अमा नबी आयो, अमा मौत को ॾिजो था। फरमायोसि इज़राइल मां मौत को नथो ॾिजां,
मां ड्रिया थो त अगते मुंहिंजी ज़बान मुंहिंजे रब जो ज़िक्र न कंदी या ज़बान मुंहिंजे मालिक जो ज़िक्र कंदी या खामोश थींदी। अल्लाह ताला फरमायो त जेसी ताईं क़यामत जो सिज उभरे मुंहिंजो नबी हज़रत इलियास घुमंदो वते मां रब जा ज़िक्र कंदो। हे भी निकरी पिया रस्ते में हिकड़ो धनार हो जंहिंखे अल्लाह वारनि सां मोहब्बत हूंदी। सोना रब जे प्यारनि सां उहे मोहब्बत कंदा जन जी ख़ुदा सां मोहब्बत हूंदी। सोना वो जेको धनार हो उन ॾिठो त अल्लाह जा प्यारा वञनि था, उन बकरियूं बि छॾियूं, उन धण बि छॾियो, हिननि सां रलिजी त कुतो धारियल हूंदो हुअसि। कुते ॾिठो मालिक वञे थो, उहो बि कढ लॻी पियो, हाणे हे लिकंदा पिया वञनि त उन धनार चयुसि त ए कुता, हाणे मां तुंहिंजे कम जो न आहियां, तूं मुंहिंजे कम जो न आहीं। मां तोखे धारियो हो त मुंहिंजे धण जी संभाल कंदे, जानवरनि बगड़नि खां मुंहिंजे धण खे तूं बचाईंदे, तो वरी मासां संगत रखी त रुखो सुखो टुकुर खाराईंदो। हाणे मां पाण ई मानी न खाईंदुमि त तोखे काॾों खाराईंदुमि, तंहिंजे करे तूं वञ। लेकिन रात कुत्ते खे रब करीम ज़बान ॾिनी, ॻाल्हाइण जी कुवत ॾिनी। उन चयो साईं, चवंदा आहिनि त कुत्तो वफ़ादार थींदो आहे ऐं कुत्ते खां वधीक माण्हू वफ़ादार हूंदो आहे। पोइ मां कहिड़ो गुनाह कयो आहे जो मूंखे तणे थो, मां तव्हां जहिड़नि प्यारनि खां मानी न घुरंदुसि, पर हूंदुसि तव्हां सां, मूंखे तड़ न। हुन चयोसि ॻाल्हि इहा आहे त तूं असांजी जिन्स न आहीं, असां माण्हू आहियूं, तूं जानवर आहीं। मतां कंहिंखे ॾिसी भौंकी, तुंहिंजे भौंकण ते असांजो राज़ फाश थी पए, असां पकड़िजी पऊं, असां अल्लाह जे ख़ातिर वञूं था। ऐं उन चयो साईं तव्हां काॾे था वञो? चे असां अल्लाह ताला ॾे वञूं था, उनजी इबादत जे लाइ वञूं था। चए साईं पोइ तव्हां अल्लाह जी जिन्स आहियो जो उन ॾे वञो था? जे तव्हां ख़ुदा जी जिन्स न आहियो पोइ बि उन ॾे वञो था, भली मां तव्हांजी जिन्स न हुजां, मां बि रब जे प्यारनि सां रलियो ऐं न भौंकंदुसि साईं, न भौंकंदुसि, मां रब जे प्यारनि ते भौंकंदुसि, मां न भौंकंदुसि, मां तव्हां खां पाणी बि न घुरंदुसि, तव्हांजे दर जे ॿाहिरां जाते तव्हां रहंदव उते मां बि पयो। अल्लाह जे प्यारनि वटि अचण वारा, रब करीम जे दोस्तनि जे दर ते पंध करण वारा, हे जानवर सां मेहरबानी आहे। क़ुरान शाहिद आहे, अल्लाह फरमायो वकल्बहुम बासितुन ज़िराअह बिलवसीद, मुंहिंजा उहे दोस्त, सुभान अल्लाह, रब जो दोस्त सॾे जेके गार में सुता पिया आहिनि, हे कुत्तो उन्हनि जे मथां ॼंगड़ियूं ड्रिघियूं कयूं, सुतो पियो आहे। कुत्ते खे बि रब जे प्यारनि जे करे अल्लाह पाक नज सां कुतो, त बि उन जा ज़िक्र क़ुरान में क़यामत जे ॾींहुं उनखे जन्नत मिलंदी। मुंहिंजा सुहिणा, जेके रब करीम जे प्यारनि सां मोहब्बत कंदा उन्हनि सां महिरबानी थियणी ई थियणी आहे। दादे हक़रा, दादे हक़रा, काबिलियत शर्त नेस्त, अल्लाह ताला ॾेई हक़ जी ज़ात ॾेई, को इनाम ॾेई, को करम फरमावई, इन जे लाइ काबिलियत हिन दुनिया में शर्त आहे, रब वटि शर्त न आहे। उते शर्त कहिड़ो आहे, बल्कि काबिलियत दादे हक़स्त, अदा काबिलियत जंहिंखे तूं छॾे थो इहो रब सां इहो हक़ आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे। हे अल्लाह जे प्यारनि में वलियनि में असर आहे जो उन्हनि जे दरवाज़े जा कुत्ता बि वली थियनि ऐं उन्हनि जी सोहबत जे करे, उन्हनि जी संगत जे करे उन्हनि खे जन्नत नसीब थिए। हे वलियनि जी सोहबत में रहियो आहे, इन्हनि खे जेकॾहिं ईअं थियो आहे त पोइ सम्झे थो ॿियनि सां महिरबानी कीअं न थींदी, मदीने जे साईं जे आशिक़नि सां महिरबानी कीअं न थींदी।
बिरादरान इस्लाम हे जेका सोबत आ न वलियन सगुरन जी जंहिंखे बि हथ आई जे वली सां सोबत थियसि त वली थी सोबत सो करे असर सो वठे कुतुब सां सोबत कंदो त कुतुब थींदो हे नूर नबूवत वारो फैज़ आ किन्ना कोझा जेके हन कहन कम जा उहे भी ईंदा त मदीने जे साईं जे निगाह सां ओ पहिरियों नंबर बणजी वेंदा चोहड़ो हुजे त बि मुसलमान करे पीर बणाए छॾे अल्लाह ताला रुगो असा के ये मोहब्बत रुगो अता फरमाए मांजा सोना अल्लाह साईं जे दोस्तन दे इहो ख्याल न कजे उन्हन जे दिल में मोहब्बत पंहिंजे रब जी आ हिकड़ो शख्स हो इबादत कंदो हो पो ओ छा करे अल्लाह साईं के सदाई अर्ज करे मौला बिना तकलीफ जे रिज़्क़ हाँ बिना तकलीफ जे अल्लाह साईं हथ दिना पैर दिना अकुल दिनो आ समझ दिनी आ माके बिना तकलीफ जे रिज़्क़ दे इबादत भी कंदो हो दुआ भी करंदो हो माके बिना तकलीफ जे रिज़्क़ दे उहा मां तुंजी इबादत कयां हिकड़े जड़े हाथ भी आवाज आयो त ए बाना हिक त हलाल रिज़्क़ जो वज घुरे तो पियो असां जे दर ते भी पियो असा के छने भी नथो हाने वञ पर में जेका भी आबादी हुंदी जे कह वण में हिय तू दिसंदे जहे मेवे जो वण हुंदो तोखे वो फर कढी दी अंब जो वण हुंदो अंब कढी दी मुद्दा हुजे न हुजे लीमन जे वण से लीमा कढी दी दई खारकुन जे वण से खारको कढी दी दई सब तोखे पर ट्रू हुजे उने के पटी ने तबे माखी जड़ो मिठो थी पवंदो वण हाने या समझे तो केडी मेहरबानी आ सही हाने हे इबादत भी कंदो हो मेवड़ा भी खाइंदो हो पो दिल में ख्याल कई त हे जेका अल्लाह सही मा सा मेहरबानी कई आ मां कामयाब थी वियो आया हाने जेकन दुनिया सा मुझो छा वने चार पावलियूं माना दिरहम पावलियूं जड़ा हुंदा उहे उजन से खीसे में चयाने कादे कंदुस ॾिठईंदे हिकड़ो फकीर वने तो पियो गरीब उहे चार दिरहम खणी वनी उन खे फकीर साईं हे तहां वठ आए का जेको आ मजे हाने कम जा ना है न हे मा तहां के दिना हे तहां खाओ अबा वो काठू दाठू कंदो फकीर आए हिन के उन फकीर चयो जमल हिन चुस साईं हे त दिरहम वठो उन वो काठू लाहे रखियो फकीर उन जे मथो चढ़ी वेठो चढ़ी ऐं छा थो चए मां तुझे चैन जो करण जो भुखियो आया हे जन के अल्लाह से नसीब कयो आ न दरगाह जी खिदमत अल्लाह वारन जी खिदमत ये पाण ते रब जो एहसान समझ हेदे अल्लाह जे पासे न हर तरह से पाण ही पे इंदो इनन चैन जो करण जी उनके जरूरत काने शुक्र करण जो वठन ता जे मां तुझे चैन जो करण जो भुखियो आया जो माखे ये तो पो दुआ तो करे जैसे मां खैरात हुन दुआ गुरी अल्लाह सही के तुझा एड़ा बाना जेकदा आहिन जन के जेको आ त मशहूरी न थी बने तो रिज़्क़ को बेपरवाह क्यों आ न जन के तो रिज़्क़ को बेपरवाह क्यों आ जे एड़ा बाना तुझा आहिन हे मजो काठियो सोन करे दे मजा रब अब काठियो सोन वरी हिन दिठू हे फकीर ते बेचारो सफा वठजी वियो वरी उते बे चई मजा मौला जेकॾहिं तुंहिंजा अहिड़ा बाना भी आहिन जेके चवन था त लिका वतऊं मशहूरी न थे असांजी शोहरत न थे त पोइ सोन के काठियूं कर सोन काठियूं बिरादरान इस्लाम को फकीर इन के शींह वांगुरु ॾिसी ऐं ईअं मथे ते रखियो हलियो काठियूं अॼु केॾी परेशानी आहे माण्हू महागाई को परेशान आहिनि मानू रिज़्क़ जे लाए परेशान हैं अल्लाह ताला फरमाए तो वमन यत्तकिल्लाह जेको भी तहां में मंजो खौफ रखंदो तकवा कंदो अज तकवा काथे रही आ अज मुसलमान के मारे थो मोबाइल जे लाए मोटरसाइकिल जे लाए चैन डोकड़न जे लाए धाड़ा फुरम तकवा तो बड़ी गाल
अल्लाह जो कुरान सचो रब तो फरमाए वमन यत्तकिल्लाह केर भी हुजे तहां कहिड़ी भी ज़ात हुजे ज़ात ते नाहे दात जेको आयो सो अॻियो केर भी हुजे तकवा करे रब जो खौफ दिल में रखे अल्लाह फरमाए तो मुंहिंजा गुनाह न करे मुंहिंजी बेफरमानी न करे बिन ॻाल्हियुनि जो वाइदो थो कयां अल्लाह फरमाए तो बिन ॻाल्हियुनि जो वाइदो थो कयां मालिक कहिड़नि जो अल्लाह ताला फरमाए तो यजअल लहू मखरजा पहिरियों वाइदो इहो अथसि त मुश्किलातूं अची वञनि निकिरण जा दर बंदि थी वञनि मां उते बि दर खोले ॾियांसि उते भी दर खोले ॾियांसि अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदे न अहिड़ा मिसाल खोड़ नज़र ईंदा ऐं ॿियो वाइदो वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब रिज़्क़ भी उतां ॾियांसि जाॾे गुमान भी न वञे असांजा कामिल अकमल मुर्शिद मशहूर वारा साईं अहल बैतन जो वॾो अदब कंदा उन्हनि जो हर नाज पूरो कंदा जड़ो में नाज करे उन्हनि टाइमनि में साईं मांखे हे खपे मांखे हे खपे हे न हूंदो सुबुह खां सोमाणी ताईं अलाए केतिरा अहल बैत ईंदा हा जहिड़ो नाज कंदा हा पूरो कंदा पोइ हिकिड़ो अहल बैत आयो उन साईं खे चयो त तो वटि कीमिया जो नुस्ख़ो आहे मांखे उहो ॾे मांखे पैसा त न खपनि साईं फरमायो साईं मां वटि त इहा कीमिया जेका हकीम ठाहींदा आहिनि चइसे लोह में सोन थींदो आहे इहा त मां वटि कान्हे चए बाक़ी हेॾा माण्हू मानी कीअं था कनि हे समय माण्हू वेले वेले ते वेठा आहिनि एतिरी बनी बि कोन था ॾिसां तोखे अलाए केतिरियूं त ख़ैरातूं थो ॾीं तालबनि खे थो ॾीं सभिनी खे थो ॾीं बाक़ी हे पैसा किथां था अचनि तूं सोन थो ठाहीं साईं हाणे अहल बैत धरनो हणी वेही रहियो त मानी न खाईंदुसि जेसी ताईं मांखे सोन जो नुस्ख़ो न ॾींदे अथई मदीने जे साईं सां प्यार ऐं अहल बैत वणंदा थी मांखे सोन जो नुस्ख़ो ॾे न त मां बुख ते वेठो आहियां तुंहिंजी मरी 3 ॾींहं गुज़री विया सोना अदब वारनि जे लाइ इम्तिहान आहे असां बेअदब आहियूं असांखे बेमहबत आहियूं असांखे कहिड़ी कान आहे चवंदासीं साईं पाण ॼाण असां छा वञे 3 ॾींहं अहल बैत मानी न खाधी 3 ॾींहंनि खां पोइ साईं पाण मानियूं खणी आया अची ॾिनऊंसि चई साईं हाणे ॻाल्हि इहा आहे जेको नुस्ख़ो मां वटि आहे उहो तोखे मां ॾियां थो तूं मानी खा पोइ साईं अहल बैत मानी खाधी उनखे पक पई त हाणे साईं नुस्ख़ो ॾींदो हाणे मानी खाई ऐं साईं वेठो चइसे नुस्ख़ो ॾे मशहूर वारे साईं चयो साईं ख़ुदा जे घर में ॾसां थो मां वटि कीमिया जो नुस्ख़ो थी ला इलाहा इल्लल्लाह हे ला इलाहा इल्लल्लाह असां काथे पढ़ियो आहे असां काथे पचायो आहे मुंहिंजा सोना पीर साईं फरमाईंदा हा त दुनिया जे लाइ पैसनि जे लाइ जेकॾहिं क़ुरान मां वज़ीफ़ो पढ़े त मूंखे पैसा मिलनि उहो अल्लाह वारनि जे नज़र में ईअं आहे जीअं जारे में शराब पियो हुजे ऐं को शख़्स पुॼी न सघे खणण जे लाइ त क़ुरान रखी क़ुरान ते लत ॾेई ऐं उहो खणे हे अॼु माण्हू मुर्शिदनि ॾे ॿिनी लाइ था वञनि साईं मुर्शिद वटि पुट त थिए पैसा थियनि साईं हे थिए सोना मुर्शिद इन्ही शइ जो सौदागर नाहे मुर्शिद त ईंदो ई इन लाइ आहे इहदिन सिरातल मुस्तक़ीम अल्लाह साईं फरमाए थो निमाज़ में बीठो आहे लफ़्ज़ मां थो सेखारियां दुआ मां थो सेखारियां आ शहंशाह जे आॾो हिन महिल झोली जल बंदगी में बीठो आहे त मुंहिंजा रब मूंखे उन्हनि जो तक ॾेखार सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम जेके उन्ही वाट ते हलिया त तो रब जूं नेमतूं न तो खूं फिरिया न का ॿी वाट वरतम सोना हे दर उन्ही जे लाइ लिल्लाह फिल्लाह मोहब्बत क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं हदीस शरीफ में हिकिड़े शख़्स को सुवाल कंदो बाना मुंहिंजे लाइ छा खणी आयो पैदा कयो माए नेमतूं ॾिनियूं माए दुनिया में हे करम फरमाया माए मुंहिंजे लाइ कुझु खणी आयो आहे न खणी आयो आहे चवंदो साईं निमाज़ूं खणी आयो आहे तुंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमाईंदुसि पंहिंजे लाइ खणी आयो आहे न पढ़िया त इन्हनि ते सज़ा ई तूं बानो आहे तोखे पढ़ियूं साईं रोज़ा खणी आयो रोज़ा बि पंहिंजे लाइ खणी आयो न करे हा त मुचड़ा खणी साईं हे खणी आयो आहे हे खणी आयो
नेठ काश कबूल न पवंदी रब फरमाइंदुस तो ओ मजा पाना जे दुनिया में कैसा मंजे लाए दोस्ती रखी थई त मंजे लाए खणी आयो आ जे मंजे लाए कैसा बुग़्ज़ रखियो थी तभी मंजे लाए खणी आयो हे जेके मखलूक अचे थी पई अल्लाह सिंह जे प्यारन जे दर ते मजा सोना इते दुनिया जो सवाल न कंदो कर फुरिया पसी फीन अरे चरन त खीर न चखियो दुनिया कारण दीन विंजाए वेही रहा इनन दे इए वेंदो कर पंजे मालिक जे लाए वेंदो कर रब जो प्यारो समझी वेंदो कर मदीने जे साईं जो दरवाजे जो सच्चो गुलाम समझी वेंदो कर दुनिया पाण ही कढ लाए मजा सोना वलियन वटि इंदे अल्लाह वारन वटि इंदे उते पहिरी सुखड़ी मदीने जे साईं जे अदब जी मिलंदई जो यो अदब आहे उते उनन वटि हे गरीबी संगता हे गरीबी दोस्तिया मजा सोना हे दुनिया वारी दोस्ती ना है हे दीन वारी दोस्तिया पर दीन जे अंदर भी हिकड़ी मोहब्बत अदब वारी चाशनी इन दोस्ती में अल्लाह अल्लाह ताला तोखे असां के नसीब फरमाइंदो।